नाज़रीन, खैरपुरा ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में अॼु ॿिए ॾींहुं वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सैफ पुलापोटो खां। जी सैफ, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, खैरपुरा हुन जे भरपासे वारे इलाइक़नि में ॿिए ॾींहुं बेवक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। बरसाति खां पोइ गर्मीअ जो ज़ोर छुटी वियो आहे। मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। बरसाति सबबि खैरपुर में बिजलीअ जा समूरा फीडर ट्रिप थी विया आहिनि। जॾहिं त ॿिनि ॾींहंनि खां हलंदड़ बरसाति म्यूनिसिपल इंतज़ामिया जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। खैरपुर जे कचहरी रोड, माल रोड, स्टेशन रोड, पंजगोला चौक, शाही बाज़ार, गुलिस्तान कॉलोनी, नया ॻोठ, फ़ाइदा ॻोठ समेत केतिरा ई मुख्य जेके इलाइक़ा आहिनि खैरपुर जा, उहे ईअं रोड, रस्ता, नदी नालियुनि जो जेको आहे सो मंज़र पेश करे रहिया आहिनि। जॾहिं त शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। खैरपुर जूं मुख्य बाज़ारूं तलाहनि जा मंज़र पेश करे रहियूं। इन करे जे ख़रीदो फरोख्त जो इलाही मुतासिर थी रही आहे। जॾहिं त इन सिलसिले में शहरनि जो चवणु आहे त खैरपुर इंतज़ामिया खे करोड़े रुपयनि जी मंथली बजेट विझण बावजूदि निकाल जो सिस्टम बहितर न करे सघिया आहिनि, जंहिंजे करे थोरी बरसाति पवण सबबि खैरपुर जा रोड, रस्ता, नदी नालियुनि जो मंज़र पेश करे रहिया आहिनि ऐं असीं सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहियूं। जी सैफ, अवां जी महिरबानी।